नाज़िम में पासे अवां खे ॿुधाईंदा हलूं। अहम ख़बर आहे त नूरियाबाद में जोखिया मोड़ वटि अणॼातल औरत जो ॿोरी बंदि लाश ठाहियो आहे। इतला ते पुलिस ईदी रज़ाकारनि सां लाश खणाए इस्पताल पहुचायो आहे। अमां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त नूरियाबाद में जोखिया मोड़ वटि अणॼातल औरत जो ॿोरी बंदि लाश ठाहियो आहे। इतला ते पुलिस ईदी रज़ाकारनि सां लाश खणाए इस्पताल पहुचायो आहे। अमां सां ज़िक्र कंदा हलूं त नूरियाबाद में जोखिया मोड़ वटि अणॼातल औरत जो ॿोरी बंदि लाश हथायो आहे। इतला ते पुलिस ईदी रज़ाकारनि सां लाश खणाए इस्पताल पहुचायो आहे। अमां खे अपडेट कंदा हलूं। नूरियाबाद में जोखिया मोड़ वटि अणॼातल औरत जो ॿोरी बंदि लाश हथायो आहे। इतला ते पुलिस ईदी रज़ाकारनि सां लाश खणाए इस्पताल पहुचायो आहे। तफ़सील मालूम कंदासीं असद पालारी खां। जी असद, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी संजय, मां ॿुधाईंदो हलां त मोटरवे M9 रोड भरिसां जोखिया मोड़ लॻ नामालूम औरत जो ॿोरीअ में बंदि पियल लाश हथु कयो वियो आहे। औरत जो लाश तशदद करण बैदि हथ पेर रस्ते सां ॿधल आहिनि। पुलिस जो चवण इहो आहे त औरत जे लाश जी अञा ताईं सुञाणप न थी सघी आहे। औरत जी उमिरि अटकल जेकी आहे 30 सालनि जे मुताबिक़ ॿुधाई पई वञे। नूरिया पुलिस खे इतला मिलण बैदि लाश खे ईदी रज़ाकारनि जी मदद सां नूरियाबाद थाणे ते आंदो वियो आहे, जिते लाश जी ज़रूरी कार्रवाई करण बैदि फोती औरत जे लाश खे तहलका अस्पताल पाइणबुला खान लाइ पोस्टमार्टम लाइ वियो वेंदो। जी ठीक है, वॾी महिरबानी असद तव्हांजी अपडेट करण लाइ।